दुनिया अंदर अड़ा हज़ारें जानदार मौजूद आहिनि जेके आम जानदारन खां मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़रद रहिया आहिनि। अॼु जी हिन वीडियो में दुनिया जे हिकु अहिड़े पखी जो ज़िक्र कंदासीं जंहिंखे को निभागो सम्झे तो को सिभागो, को बेवकूफ़ सम्झे तो को वरी सियाणो। हिन पखी खे दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में मुख़्तलिफ़ नालनि सां सुञातो वञे थो, पर सिंध अंदर हिन पखी खे चिब या चिबरो सॾियो वञे थो। हिन पखी जा दुनिया में 200 खां बि वधीक क़िस्म मौजूद आहिनि ऐं हर क़िस्म जा चिबरा तन्हाई पसंदि कंदा आहिनि ऐं घणो करे राति जो निकिरंदा आहिनि। हीउ पखी जीत, कुआ ऐं पाण खां नंढनि पखियुनि जो शिकार करे खाईंदो आहे, जॾहिं त हिन पखी जा कुझु क़िस्म मच्छी बि खाइनि था। हीउ पखी दुनिया जे 7 खंडनि मां एंटार्कटिका खे छॾे बाक़ी 6 खंडनि जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में नज़र अचे थो। हिन पखी जी नज़र तमामु परे ताईं वेंदी आहे, जॾहिं त कुझु इंचनि जे मुफ़ासिले ते वेझियूं शयूं ॾिसी न आहे सघंदो, पर संदसि परे जी नज़र तेज़ हुअण करे घटि रोशनी बावजूदि शयूं वाज़े तौरु ॾिसी सघे थो। चिबरो पखी पंहिंजो आखेरो नाहे ठाहींदो, जॾहिं त गारनि, बठनि ऐं पुराणी जायुनि में रहणु पसंदि कंदो आहे। घणा चिबरा राति जो घुमण ऐं शिकार करणु पसंदि कंदा आहिनि, पर कुझु क़िस्म अहिड़ा बि आहिनि जेके ॾींहं जो शिकार कंदा आहिनि। हिन पखी जी हिकु ख़ासि ॻाल्हि इहा बि आहे त हू पंहिंजी ॻिची खे 270 डिग्री ताईं बि घुमाए सघे थो ऐं हिननि पखियुनि जी हिकिड़ी आदत इहा बि आहे त हू हर भेरे संदसि मादी खे तब्दील कंदो रहंदो आहे।